अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस जामशोर तरफां BS डिग्री प्रोग्राम्स में एडमिशन अनाउंस कई वई आहे। ही एडमिशन 2024-25 डिग्री प्रोग्राम जे लाइ आहे। द BS डिग्री प्रोग्राम में जेके भी मेडिकल एस्पिरेंट्स ख्वाहिशमंद आहिनि लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस में एडमिशन वठण जे लाइ उन्हनि जे लाइ ही अहम वीडियो आहे। तो इन में असां डिस्कस कंदासीं त ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म कीअं फिल कजे, कहिड़ा कहिड़ा BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि जेके मेडिकल फील्ड सां रिलेटेड आहिनि। त सभिनी खां पहिरियां उन जे लाइ तव्हांखे लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस जी वेबसाइट ते अचिणो पवंदो, जंहिंजो URL तव्हां ॾिसी रहिया आहियो www.lums.edu.pk। तव्हां गूगल क्रोम ते या कंहिं बि ब्राउज़र ते इनखे सर्च कंदा त इज़ीली तव्हां लियाकत यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते अची वेंदा ऐं उन खां पोइ ही तव्हां एडमिशन ते अची BS डिग्री प्रोग्राम सेशन 2024 ऐं 2025 ते जीअं क्लिक कंदा त तव्हां हिते पहुची वेंदा। त ही BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें ऑनलाइन एप्लीकेशन तव्हां फिल कंदा, जंहिंजी स्टार्ट डेट 26 नवंबर खां 16 दिसंबर ताईं तव्हां ऑनलाइन फॉर्म फिल करे सघो था। ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ हिते अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। असां फ़िलहाल ॾिसूं था त कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि। डिग्री प्रोग्राम्स में BS नर्सिंग आहे जेको मॉर्निंग इवनिंग 4 इयर्स में आहे। उनजी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे तव्हांजी इंटरमीडिएट प्री मेडिकल में विथ 50% मार्क्स हुजे ऐं एज लिमिट जेको आहे 14 to 35 इयर्स ताईं अप्लाई करे सघंदा। उन खां अलावा डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी आहे DPT, ही 5 इयर्स जो प्रोग्राम आहे, जस्ट मॉर्निंग में आहे। इन जे लाइ तव्हांजी इंटरमीडिएट प्री मेडिकल विथ 60% मार्क्स हुजे। नर्सिंग जे लाइ 50% ऐं DPT जे लाइ 60%। उन खां अलावा डॉक्टर ऑफ फार्मेसी आहे, ही 5 ईयर जो प्रोग्राम आहे। इन में तव्हांजी 60% इंटरमीडिएट में मार्क्स हुजण लाज़मी आहे। BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें BS फोरेंसिक साइंस इन फोरेंसिक बायोलॉजी आहे, BS रेडियोलॉजी टेक्नोलॉजी आहे, BS MLT आहे ऐं BS मॉलिक्यूलर बायोलॉजी एंड जेनेटिक्स आहे। त इन जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा 50% मार्क्स विथ इंटरमीडिएट आहे। उन खां अलावा BS बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे, 4 ईयर डिग्री प्रोग्राम आहे। BS बिजनेस एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे। त इन में जेको आहे तव्हांजी प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग वारा ॿई अप्लाई करे सघनि था विथ मिनिमम 60% मार्क्स। BS हेल्थ इंफॉर्मेटिक्स एंड मैनेजमेंट सिस्टम आहे, इहो 4 ईयर प्रोग्राम आहे ऐं इन में जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा 50% आहे। उन खां अलावा तव्हांखे जेको आहे डॉक्यूमेंट ऐं बैंक वाउचर पे करणो पवंदो। 5000 फ़ी आहे एप्लीकेशन फ़ी, जेका नॉन रिफंडेबल आहे। त असां ॾिसूं था हिन में ऑनलाइन कीअं अप्लाई कजे। सभिनी खां पहिरियां ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ ही जेका तव्हां रेड बटन ॾिसी रहिया आहियो इन ते तव्हां क्लिक कंदा ऐं उन खां पोइ जेको आहे फॉर्म अची वेंदो ऐं उनखे असां फिल करे अप्लाई कंदासीं। इहे असां पोर्टल ते पहुची वियासीं, एप्लीकेशन पोर्टल ते। उन तव्हां साइन अप कंदो। सभिनी खां पहिरियां साइन अप करण ते ही जेका बि डेटा घुरे थो इन में तव्हां पंहिंजो CNIC, पंहिंजी ईमेल ऐं तव्हां पासवर्ड लिखंदा, तव्हांजो अकाउंट क्रिएट थींदो विथ योर नेम एंड सरनेम। तव्हां पंहिंजो नेम एंड सरनेम लिखंदा त तव्हांजो अकाउंट क्रिएट थींदो ऐं तव्हां जीअं ई साइन अप ते क्लिक कंदा तव्हांजो एप्लीकेशन फॉर्म ओपन थी वेंदो। साइन अप ते क्लिक करण खां पोइ ईअं तव्हां फुल इंफॉर्मेशन ॾींदा। इंफॉर्मेशन खां पोइ जीअं ई असां साइन अप ते क्लिक कंदासीं त हीअ ॾिसो ईअं तव्हांजो फॉर्म अची वेंदो ऐं जेको हीअ ॿुधाए थो जेके फील्ड विथ रेड एस्टेरिक्स आहिनि उहे तव्हांखे फिल करणु लाज़मी आहिनि ऐं ईअं तव्हां पंहिंजो कंप्लीट फॉर्म फिल कंदा। जेको बि हीअ तव्हांजी जीअं हिन में इंफॉर्मेशन ॾिनल आहे पूरो फॉर्म करे उन खां पोइ कॉन्टेक्ट इंफॉर्मेशन ॾींदा, उन खां पोइ अकेडमिक इंफॉर्मेशन ॾींदा ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजी पिक्चर अपलोड कंदा, तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ एंड साइंस में जेके एडमिशन्स अनाउंस थी चुके आहिनि। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वटि पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।